अस्सलाम वालेकुम। मैं मंसिर मिटवर बाला मौजू कसीदो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान में कसीदो जंहिंजी दिल मग़ज़न इसरार अज़ल आहे ओ हुसैन अलैहिस्सलाम जो हर हिकु मसइले इश्क जो हल आहे ओ हुसैन अलैहिस्सलाम हिन जे निस्बत खे रिसालत जी गवाही चइजे बल्कि महबूब इलाही चइजे। मौत टरी वञे थो ईअं ज़िक्र आहे अटल हिन जो दिलि बदिलाए छॾे थो केरु आहे बदल हिन जो अखियूं झुकी वञनि थियूं इहो आहे नूर अज़ल आहे रूह जागी पवे थो इहो जोशे अमल आहे हिन जो ज़ात में हिन जे जमाल ऐं जलालत हक़ जी हू शहीदनि जो शहीद ऐं शहादत हक़ हिन जी हू शहीदनि जो शहीद ऐं शहादत हक़ हिन जी करे न सघियो वार विघो सिटम ऐं ज़ोर हिन जो जेतिरा बि ज़ुल्म थिया इश्क़ वढियो हिन जो ज़िक्र आहे बहरहाल बहर तौर हिन जो हू हर हिकु दौर जो वाली ऐं हर हिकु दौर हिन जो सभई जंहिंखे अहदे फयूज़े अज़ली चवनि था असीं उनखे दौरे हुसैन अलैहिस्सलाम इब्न अली अलैहिस्सलाम चऊं था। बनीनो इंसान खे जॾहिं बि थियो हक़ीक़त जो शऊर अॾगा जॾहिं वधियो कुवते बातिल जो हुरूर तॾहिं पहिरीं कम वली इब्न वलीअ जी आई ज़हन में यादि तॾहिं हुसैन अलैहिस्सलाम इब्न अली अलैहिस्सलाम जी आई जेके बि चवनि था मयारे हक़ीक़त आहे खुरद दरकुल हक़त जंहिंजी रसाईअ जी आहे हद जंहिंजे नज़रनि में बजज़ नाहे ज़ात समंड जिन जो ज़िद आहे त नाहे इश्क जो को मक़सदु काश से मोहर में इसरार ऐं मुआरिफ़ हुजनि करबला तुंहिंजे पैगाम खां वाक़ुफ़ हुजनि इहो ई शबीर अलैहिस्सलाम इहो ई औसाफ़ ऐं सिफ़ात करबला वसत दामन में ऐं तहारत में फिरात कैबो ख़िलास आहे हिन जो त नजफ़ हिन जो सबात सिफ़त बंदगी ऐं सिफ़त ज़ेबाज़ात को बि कॾहिं न रुतबे शबीर अलैहिस्सलाम जे हद ताईं पहुतो केरु अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कसम ज़ात अहद ताईं पहुतो करबला तुंहिंजे शहीदनि जो ई ग़म जां हयात जंहिंसां रूहनि में नमी जंहिंसां इरादनि में सबात तुंहिंजे अश्कनि में जो पोशीदा ए तूफ़ाननि जो निकात हू तुंहिंजे मरहमत ख़ासि आहे उन नहरे फिरात तुंहिंजो नालो वठण खां डिॼनि था किथे ख़तरनि खां उहे असां त खटियो आहे उन्हनि क़तरनि मां ग़म शबीर अलैहिस्सलाम हिन वक़्त खे बख़्शो हुयो शऊर सिरन गूंज मां आहे बातिल जे जलालत जो हुरूर चिशम बीना सां नाहे इहा हक़ीक़त मस्तूर ख़ुदा आहे तारीख़ खे हिन ग़म जी अशात मंज़ूर जॾहिं बि रंग सितम ऐं ज़ोर वधी वञे थो अहिड़े आलम में मिठू ग़म अञा बि वधी वञे थो